अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुख़सार हैदर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी हुकूमत नए माली साल जी बजट में मोबाइल फ़ोन कॉल्स, SMS ऐं इंटरनेट ते टैक्स न लॻाइण जो ऐलान करे छॾियो। एहसास प्रोग्राम जो दायरो 1 करोड़ ख़ानदाननि ताईं वधाए, वज़ीफ़े वारी क़िस्त 12,000 बदिरां 13,000 करण जो बि ऐलान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन चयो आहे त असां मुआशी तरक़ी वारी बजट पेश कई आहे। केतिरनि ई शोबनि खे टैक्स में छूट ॾिनी वई। बजट में ग़रीब अवाम खे रिलीफ मिलंदो। मुआशी बहितरी जा असर आम माण्हुनि ताईं पहुचंदा। ग़रीब माण्हुनि खे हाणे बहितरी लाइ इंतज़ार न करणो पवंदो। पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी बजट के अवाम ते मुआशी हमलो करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जेकॾहिं महांगाई, बेरोज़गारी ऐं गुरबत तारीख़ी आहे त पोइ बजट कीअं अवामी थी सघे थी। साल बदिलजी वियो पर अवाम जी हालत तब्दील नाहे थी। बजट अची वई पर ग़रीब जे घर जो चुल्हो अञा ताईं उझामियल आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त क़ौम परस्तनि जे धरणे दौरान बैरिया टाउन में केमिकल सां बाहि ॾिनी वई। बाहि लॻाईंदड़ केमिकल पाण सां गॾु खणी आया हुआ। बाहि ॾींदड़नि जे हथनि में MQM बानी जूं तस्वीरूं बि हुयूं। MQM सिंध में नफ़रत पखेड़े ॾफेड़ पैदा करणु चाहे थी। 15 जून ते कराची में रतो छाण जी साज़िश थी रही आहे। सिंध जो अवाम अहिड़ी साज़िश नाकाम बणाए। मुल्क अंदरि कोरोना विघे वधीक 57 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 1194 नवां केस ज़ाहिर। कोरोना सबबि फौतियुनि जो अंग 21,633 ऐं मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग 9,39,991 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 35,695 टेस्टूं कयूं वयूं। केस मस्बत अचण जी शरह 3.34% रही। छठे में जिंसी ॾाढाई बाद वीडियो वायरल थियण ते आपघात जी कोशिश कंदड़ शागिर्द जे केस में अॻभराई। मेडिकल टीम शुरूआती जांच रिपोर्ट में महमूद गंदरो सां बदफेली जी तस्दीक करे छॾी। गिरफ़्तार जवाबदार महताब मल्हा ॾोह बासे वरितो। अदालत खेसि 4 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। कुंडरी जे ॻोठ गुलाम रसूला राइन में खंजर हणी पोरहत, भीरू कोहली क़त्ल। कोहली बिरादरी जो अमरीकन चौक ते लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त भेण जी इज़त बचाईंदे भीरू कोहली खे ज़मींदार गुलाम रसूल जे पुटु मोहसिन ऐं ॿियनि खंजर हणी क़त्ल कयो। शिकारपुर जे इलाहाबाद कॉलोनी में रिश्तो न ॾियण तां हथियारबंदनि जो घर ते हमलो। फायरिंग में नौजवान राहील सुंदरो क़त्ल, संदसि अमर ज़ख़्मी। सिजावल जोणे जो जे ॻोठ ईद मोहम्मद बिरोही में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो। तोरहत शाहनवाज़ बिरोही खे सोटनि घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो। सिंध में पाणी जो बदतरीन बहरान, ज़रात खे कापारी धक। आबादकारनि जा मुज़ाहिरा। मीरपुर बठोरो जे वाहन ऐं शाखनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकार एक्शन कमेटी जे एहतजाजी रैली। मेन बस स्टॉप वटि धरनो। चंबड़ में चाकर शाख ऐं मीराखोरी शाख ते पाणी जी वाराबंदी ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाज। गुलाब लकारी में डिस्ट्री शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ पुछड़ी जे आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। शहदादपुर में टंडो ब्रांच खे 30 फुट घारो लॻी वियो। केतिरनि ई एकड़नि ते पोखियल फसल पाणी हेठि। आबादकारनि जो आपाशी अमले ख़िलाफ़ एहतजाज। तलहार वेझो पंजू मेल मोरी वटि मीरवा केनाल खे 20 फुट घारो। घर ऐं ज़रई ज़मीन पाणी हेठि अची वई।